अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे, सुबुह जा 11 थिया आहिनि। नाश्ता वाश्ता करे हाणे मां ऐं सुराण वञूं था ॿाहिरि। असांखे सुराण जा कपिड़ा ॾियणा आहिनि टेलर खे, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾा कपिड़ा मां नथी सिबी सघां, सो असां वञूं था ॿाहिरि। ये इस तरफ उल्टे हाथ पे भाई, उल्टे हाथ। हाँ भी कयां थी। हिते असां टेलर जी शॉप तां निकिता आहियूं ऐं हिते फर्नीचर मार्केट आहे पूरो, त मां सोचां थी त इहे बि तव्हां सां थोरा शेयर कयां। ऐं वस नथो पुॼे त सभु फर्नीचर चेंज करे नवां वठिजनि, पर इहो पॉसिबल न आहे। सो हिक खां हिकु शयूं पयूं आहिनि माशाल्लाह, डिफरेंट डिज़ाइंस, डिफरेंट शेप्स। हे त कुझु रॉयल क़िस्म जूं कुर्सियूं टेबलूं आहिनि। हे मूंखे ॾाढी वणी आहे, हद खां वधीक एतिरी वणी आहे जो दिलि चए थी त वठे बग़ैर हितां हटां बि न मां। हीअ त सॼो रेडी ऐं पॉलिश्ड फर्नीचर आहे ऐं हिते पोयां हिननि जो जेको पायो आहे उहो सॼो रॉ यानी तयारु थियल आहे, पर पॉलिश न आहे। यानी जेको वठंदो त उन जे लाइ इहे तयारु करे ॾींदा। संडे बाज़ार लॻी पई आहे, पर असांजो वञण जो कोई इरादो न आहे। असां वञूं था हाणे कुझु दुकान ते जितां असां राजिया जे लाइ साइकिल वठंदासीं। ये डबल सीट वारी जेका है न, उनमें मूंखे पिंक वारी कढी ॾियो। ये डबल सीट में पिंक में कोन्हे जहिड़ी ॿाहिरि पई आहे, ओड़ी का ॿी डिज़ाइन का ॿी हुजे। हितां असां आया आहियूं राजिया जी साइकिल वठण। न इहा सिंगल सीट आहे न, त ये अलग अलग सीट है। इहा उहा ई आहे जेका होॾे ॿाहिरि पई आहे हिकिड़ी। वो डिजाइन अलग है, ये अलग है। वो वठो न, वो वठां? हाँ सही आहे, उहा थोरी चेक करायो प्लीज़। 12:30 थिया आहिनि ऐं असां घर वापसि अची विया आहियूं। हीअ साइकिल मां वरिती राजिया जे लाइ ऐं डबल सीट इन लाइ वरिती त जीअं पोयां उहा हादिया खे बि विहारे हलाए सघे। ऐं असुलु ॻाल्हि इहा आहे त हीअ मुंहिंजी पसंदि जी साइकिल न आहे। जेका मूंखे वणे पई उहा 10,000 जी हुई ऐं मां हिन महिल एतिरा पैसा ख़र्चु न पई करे सघां ऐं हलाईंदी बि कुझु हीअ 6 महीना या साल। त असां जॾहिं का महांगी शइ वठंदासीं त फाइनली तॾहिं वठंदासीं
जेका उहो 2-3 साल हलाए सघे। सो हीअ मूंखे मिली तक़रीबन 2300 2300 रुपए जी। त मूं चयो फ़िलहालु इहो ई सही अथसि। ऐं इहो आहे मुंहिंजे तरफ़ां राजिया जी बर्थडे जो गिफ्ट आहे। ऐं हिते मां ही पाइप कढियो आहे हाणे, ऐं मां हिननि प्लांट्स खे हिन पासे वारा ख़ासि तौर ते वॉश कंदमि। ऐं हिन साइड वारा जेके आहिनि इहे ज़ाहिर मां सभु वॉश नथी करे सघां, त घणी नंढियूं नंढियूं शयूं हटाइणियूं पवंदियूं मूंखे, ऐं हिन पासे वारा बि न, छो त मोस्टली मेन जेका शइ आहे हिते इहो स्टूल आहे जेको तव्हां ॾिसो था, जिते ब्लैक एंड वाइट प्रिंट आहे। हीउ मुंहिंजो हैंड पेंटेड लोह जो स्टूल आहे, त हिते मां पाणी जी मस्ती न कंदमि, ठीकु आहे। या थोरो साइड खां ॾिसां थी मतां किन खे मां धोई छॾियां। सो हिन महिल मुंहिंजो इरादो आहे हिननि खे वॉश करण जो। ऐं छो त सुभाणे मंडे ते ईंदा ॿार, राजिया, हादिया, अली ऐं सादिया, इहे ईंदा, त ॿारनि जे हूंदे थोरो कमु करणु मुश्किल थींदो आहे। ऐं राजिया त अगरि इहो ॾिसंदी पाणी ऐं पाइप त बसि पोइ चवंदी त हिते ई वेठी हुजां, तव्हां हटंदी कोन। सो मां हिननि खे हाणे वॉश कंदमि। हिननि जी मिटीअ जी सूरत हाल तव्हां ॾिसी सघो था। त इहो सभु कुझु करण खां पोइ वरी मां तव्हां सां शेयर कंदमि त हीअ विंजी सिंजी धोपी साफ़ थी पोइ कीअं था लॻनि। सो इहे ॿेर मिटी सभु हिननि तां इनशाला हटी वेंदी। ऐं वरी थोरो हिननि खे ॾिसण आई आहियां मां। माशाअल्लाह, मुबारकूं मूंखे खोड़ सारियूं। ही ॾिसो, ओ मां ॾाढी ख़ुशि आहियां, हिकिड़ो फुटी आयो, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो हा, कहिड़ो मज़ो आयो मूंखे। इहो बि फुटियो, ऐं हेॾां जंहिं मां कटियो हुअमि जंहिंजे अध मां हीअ वारो, हीअ बि फुटियो आहे। ऐं जेको हुते हिन जो पार्ट हयो हुअमि ॿी वॾी कुंडीअ में, उहो बि फुटियो आहे माशाअल्लाह। सो ॾाढी ख़ुशी थी मूंखे सुबुह सुबुह सां। इहो मुंहिंजे लाइ गिफ्ट आहे अॼु जो, ज़बरदस्त। हाणे मां कयां थी हिननि खे धोइण शुरू, सफ़ाई सुथराई। अंगण बुहारियां तुंहिंजो तूं निहारियां, हो अंगण बुहारियां तुंहिंजो तूं निहारियां, हो यार सजन है अंगण बुहारियां। सो अंगण बुहारियां थी। ऐं अचानक सां इहो जेको आहे रूना लैला जो ॻायल सिंधी गानो मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जो लिखियल यादि अची वियो। सो अंगण बि बुहारियां थी, वाटूं बि ॾेखारियां थी। हाणे तव्हांखे ॾेखारियां त हिननि खे वॉश करण खां पोइ हिननि जी शिकिल सूरत कीअं थी लॻे। तो हीअ हिन जा पन इन करे लड़की पिया आहिनि जो हिन मथां इलाही सारो पाणी आहे। ऐं हिननि खे बि मां हिन पासे बसि हेठियनि खे त पाइप सां धोतमि, मथे वारनि खे थोरी फिट कयमि, उनखे लाहे करे ऐं वॉश कयोमांसि। ऐं हिते हिननि सभिनि जी हाणे तव्हां शिकिल ॾिसो। मां तव्हांखे पहिरीं बि ॾेखारी, वीचारा मिटीअ में हीअं तबाह थी विया। ऐं हिकु त हवा बि हाणे घटिजी वई आहे, एॾी मिटी कोन थी वसे हवा में। ऐं ॿियो त मूं चयो 2-3 ॾींहं ॿार घर में हूंदा त मां उहो ई न करे सघंदमि, त बहितर आहे त अॼु मां हिनखे करे छॾियां। ऐं ॿियो त सुबुह सुबुह सां बदख़बर इहा आई, असांजी कम वारी मासी जेके भेनर पियूं अचनि असां ॾे कमु करणु, उहे बि न ईंदियूं, छो त भाउ बीमार थी पियो अथनि। हाणे सभु पंजाब था वञनि, हाणे अलाह ख़ैरु करे कॾहिं ईंदियूं ख़बर न। ऐं जीअं मां चाहियां पई त मुंहिंजा ॿार घर में अचनि था, नंढड़ी हादिया त रुॻो बांबड़ा पाईंदी आहे या शयुनि खे वठी वठी हलंदी आहे, त मां चाहियां पई त फ़र्श मुंहिंजो हर वक़्तु साफ़ु हुजे ऐं हुन ते मेर मिटी न हुजे। त हाणे उहो मुंहिंजो कोन पूरो थियो। त इहे पोचा रोज़ असांखे हणणा पवंदा पाण खे, छो त ॿारनि जे लाइ मां बहरहाल चाहींदमि त उन्हनि खे हिकिड़ो साफ़ु सुथिरो फ़र्श जेको आहे अवेलेबल हुजे। हीअ मुंहिंजो बर्ड हाउस, बर्ड बाथ, हिनखे वॉश न कयो अथमि, बसि जेतिरो फ्रेश पाणी पइजी वियो अथसि काफ़ी अथसि। टाइम थियो 2:30 ऐं मां लंच जी तयारी थी कयां, छो त नाश्तो देरि सां कयो, हिन करे लंच बि देरि सां ई थो थिए। नमाज़ पढ़ी छॾी आहे, घर जा कमु कारियूं सना थुला सभु थी विया। ऐं हिते मां चिकन कढी रखियो आहे, टमाटर जो पेस्ट कढी रखियो आहे, हीअ चिकन जो बोल ठाहींदमि। सुराण मुंहिंजी सदोरी धीअ थां ॿांह धोई वई आहे, किचन साफ़ु करे वई आहे ऑलमोस्ट। सो हाणे त वरी सॼो हफ़्तो तक़रीबन असांखे पाण खे ई करिणो आहे कमु, आसिरो ई कोन्हे। इन करे पोइ जॾहिं काई कम वारी माई न हूंदी आहे त असां थां जमा न कंदा आहियूं। सफ़ाई बि जे असांखे ख़बर हूंदी आहे त हेतिरा ॾींहं न ईंदी, त असां रेगुलर थोरी थोरी करे पाणी डिफरेंट हिसनि जी कंदा रहंदा आहियूं। सो हाणे बि ईअं ई थींदो। सो हाणे लंच ठहंदो, पचाइबो, खाइबो, उन खां पोइ ॾिसूं था अॻियां कम खे कीअं थो कंटिन्यू कजे।
6:45 थिया आहिनि ऐं नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। हिते मां फ्रॉक्स कढिया आहिनि 4 फ्रॉक, इन्हनि खे हणंदमि मां हाणे बटण, काज कंदमि ऐं बटण हणंदमि। टिच बटण मां न हणंदी आहियां छो त डबल थी वेंदो आहे त मोटो थी वेंदो आहे, त मूंखे लॻंदो आहे त पुठीअ में ॿारनि खे चुभंदो। हे हादिया जो फ्रॉक सिबियो हुअमि, हे 2 तव्हां सां शेयर थियल आहिनि, ऐं हे मां हिकिड़ो राजिया जो फ्राइडे ते सिबियो त इहो तव्हां सां शेयर न कयो आहे। सो इन्हनि सभिनी खे मूंखे हणणा आहिनि बटण। ऐं हे सभु चडियूं ट्राउज़र, इन्हनि में अञा ताईं मां इलास्टिक न विधी आहे, हालांकि वठी बि आई हुयमि, इन्हनि में इलास्टिक बि विझंदमि। ऐं हिन पासे मां हिते कंप्यूटर ऑन कयो आहे पंहिंजो, मुंहिंजो सॼो कमिरो जेको आहे कबाड़खानो आहे, ऐं मां कंप्यूटर ते हिन महिल को ड्रामो या का मूवी हलाईंदमि, पोइ वेही मां हिते कमु कंदमि। ऐं उन खां पोइ मां जेको आहे कमरे जी थोरी सफ़ाई ऐं सेटिंग कंदमि। सिलाई खे फ़िलहालु मां ॾींदमि ब्रेक, छो त अञा सॼो ऊन्हारो पियो आहे। फ़िलहालु हे काफ़ी कपिड़ा मां हिननि जा सिबिया आहिनि, त जीअं जीअं टाइम गुज़रंदो त वरी कुझु ॿिया सिबी उहे बि मां जेको आहे हिननि खे मोकिले ॾींदसि बाय कुरियर। नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं बटण सभिनी फ्रॉक्स खे लॻी विया, ऐं इस्त्री करणी आहे हिननि जी, ऐं अञा इलास्टिक न विधी आहे। ऐं जेका मां ॾिसां पई टेलीफिल्म, उहा बि अञा अध में आहे। सो हाणे तव्हां सां कचहरी कंदमि थोरी देरि, व्लॉग खे कंदासीं फाइनल, उन खां पोइ मां वरी वापसि कमु कंटिन्यू करणु शुरू कंदसि। अॼु जो ॾींहुं गुज़री वियो ख़ैर सां, इलाही एक्साइटेड आहियां मां सुभाणे जे लाइ। मां सॼो साल इंतज़ारु कंदी आहियां पंहिंजे ॿारनि जो त इहे मूंॾे अचनि, ऐं कपिड़ा इहे फाइनल इन करे थी कयां त जीअं अचनि मथां पाइणु चाहिनि। राजिया त ॾाढी एक्साइटेड हूंदी आहे, उन मां बि एक्साइटेड हूंदी आहे उन्हनि खे पाइण जे लाइ। त मां चाहियमि त हिननि खे जेको आहे फाइनल करे वठां त बिल्कुलु रेडी हुजनि, त जीअं पाइणु चाहिनि त उन्हनि खे खणण ऐं पाइण जी बसि गुंजाइश हुजे। ऐं ॿियो त अञा ऊन्हारो पियो आहे इलाही, सॼो साल आहे अञा त हाणे शुरूआत आहे, विच में वरी ॿिया बि सिबंदमि इनशाला, त उहे हुननि खे मां मोकिले ॾींदमि, छो त कपिड़ो मूं वटि जाम पियो आहे। मूंखे हिर्स हूंदो आहे कपिड़ो वठण जो, न कट पीस बि थान में वणियो त थान मां वरितो, त मूंखे ईअं बसि जुनून हूंदो आहे हर वक़्तु, बसि हिर्स ई चवां, हिर्स सही लफ़्ज़ आहे, त उनजी मूं वटि कमी न आहे। इलाही कुझु पियो आहे, इलाही कुझु मूंखे अञा हिननि जे लाइ सिबणो आहे। थी सघे थो हिननि जे हूंदे बि मां कुझु न कुझु कपिड़ा हिननि खे सिबी ॾियां, छो त हे साम्हूं हूंदियूं आहिनि त मूंखे सहूलियत थींदी आहे, त माप में पोइ थोरी बि जेका ग़लती जी गुंजाइश न थींदी आहे। ऐं हाणे बि हुननि जी माप त मां वठी आई हुयमि, लाड़काणे मां सॼी माप लिखी आई हुयमि, छो त उहो बि उते हुया। सो ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं मुंहिंजो जेके कटिंग्स मां हयूं प्लांट जी, तव्हां यकीन कयो त उहो जेको हिकिड़ो फुटो आहे, बसि ईअं मुंहिंजी दिलि में ॼण कुझु नओं फुटो आहे, न मूंखे एॾो मज़ो आयो आहे। ऐं उनखां सवाइ अॼु प्लांट्स खे धोतो अथमि त उहे ताज़ा तवाना फ्रेश था लॻनि बिल्कुलु। सुभाणे मां इलाही एक्साइटेड आहियां सुभाणे जे लाइ। ऐं सुबुह खां उथी मां घर मां कुझु शयूं बि हटाईंदमि, कुझु डेकोरेशन्स हटाए छॾींदमि, छो त हादिया जे करे मूंखे मैदान साफ़ु करिणो आहे, त उनखे मुश्किल न थियणु घुरिजे। ऐं कल्ह मां मथे छित बि साफ़ु कराए छॾी, त राजिया साइकिल हलाईंदी आहे, लास्ट ईयर आई हुई तॾहिं बि मां हुनखे हिकिड़ी साइकिल गिफ्ट कई बर्थडे ते। उहा नंढी बि थी वई अथसि, हाणे हुनखे मज़ो नथो अचे, ऐं पुराणी बि थी वई आहे, त वरी हाणे इहा ॿी वठी आयमि। त ईअं ऐं ॿियो त जेका मूंखे वणे पई उहा स्टेनलेस स्टील जी हुनजी सॼी बॉडी हुई, ऐं इम्पोर्टेड हुई 10,000 जी। त मूं चयो हाणे न साल खनि बमुश्किल इहा हलाईंदी। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मूं वटि 10,000 जी गुंजाइश बि न हुई फ़िलहालु, त मां तकड़ि में एॾो ख़र्चु करे वठां। त मूं चयो हलो कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे। ऐं जॾहिं थोरी वॾड़ी थींदी ऐं असांखे अंदाज़ो थींदो त हीअ 2-3 साल कंटिन्यू हिन शइ खे इस्तेमालु कंदी, तॾहिं महांगी शइ वठण जो कोई फ़ाइदो बि आहे। सो फ़िलहालु इहा ई ठीकु अथसि। मुंहिंजो हुन सां वाइदो हुयो, इन करे मूंखे वाइदो पूरो करिणो हर हाल में, त उहा ख़ुशि थींदी। ऐं हिकिड़ो हिन जो मां हाउस ठाहियो हुयो, उहो हुयो वॉशिंग मशीन जे दॿे मां, जेके पाठे जा दॿा हूंदा आहिनि मथां कवर, उन मां। त जॾहिं हीअ हली वई हुई त मां उहो फोल्ड करे, ऐं जेको सुराण जो पलंग आहे हुनजे गदे हेठां मां उहो पाठो रखी छॾियो। त सुबुह जो उहो बि कढंदमि सवेर, उहो बि हुनखे यादि आहे त मुंहिंजो हाउस बि पियो आहे तव्हांजे घर, त सभिनी खे चए थी त दादीअ घर में मुंहिंजो हाउस आहे, त उहो मूंखे कढी ऐं रेडी करिणो आहे। हुनजा पर्दा वर्दा सिधा कंदमि, जेको बि हुन में घटि वधि हूंदो सुबुह जो उथी मां उहो इनशाला ठीकु कंदसि। सो मां इलाही ख़ुशि आहियां। ऐं हिन महिल मूं वटि अञा कमु इलाही सारो आहे, सो मोकिलायूं था। मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग तव्हांखे वणियो हूंदो। ॿाहिरनि जो चकर बि हणी आयासीं, ऐं कुझु स्पेशली ॾींहुं हुयो मुंहिंजे लाइ, ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं यकीन कयो बेअख़्तियार मुंहिंजे ज़ुबान मां इहो निकितो त मूंखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि, त मुंहिंजो प्लांट्स फुटो आहे एॾे इंतज़ार खां पोइ। ईअं खणी सम्झो त नओं हिकिड़ो बेबी असांजे घर में पैदा थियो मुंहिंजे लाइ। ॿियनि जूं फीलिंग्स न हूंदियूं आहिनि अहिड़ियूं भातियुनि जूं प्लांट्स जे लाइ, बसि मां ई हूंदी आहे दीवानी।
सो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ऐं इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में तव्हांखे मां राजीअ हादिया सां ऐं बाक़ी पंहिंजे ॿारनि सां, अलीअ सादिया सां बि मिलाईंदमि, कोशिशि कंदमि अगरि उहो राज़ी हुजनि मुंहिंजे व्लॉग में अचण लाइ। बाक़ी राजीअ हादिया त हर वक़्तु अवेलेबल आहिनि ई आहिनि। ठीकु आहे, सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सुभाणे ताईं मोकिलायूं था, इजाज़त आहे, अल्लाह भाई।